जरवार में गुज़िरियल 24 सालनि खां पोइ पहिरियों भेरो अमर रागी भगत कंवर राम जी यादि में कंवर कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि अदीबनि ताज जोयो, डॉक्टर अदल सुमरो, प्रेम प्रतापी, शबीर गबोल, दरगाही, माजिद गबोल समेत साफ़िन, सियासी समाजी कारकुननि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध जे रिवाज खे बरक़रार रखंदे महिमान खे फ़क़ीरी गेड़ू वेस पेश कया विया। इन मौक़े ते डॉक्टर अदल सुमरो कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त अमर रागी शहीद भगत कंवर राम सदियुनि ताईं माण्हुनि जे दिलनि में समायल रहंदो। उन सबबि हुन जो मज़हबनि खां मथां थी करे प्यार मोहबत ऐं अमन जो पैगाम पखेड़े इंसानियत जो रूप अदा करे हमेशह लाइ अमर थी वञणु आहे। इन मौक़े ते ताज जोई ॻाल्हाईंदे चयो त जरवार वासियुनि जी इहा ख़ुशनसीबी आहे त हू इन 24 सालनि खां पोइ वरी ही प्रोग्राम भगत कंवर राम नाले करे रहिया आहिनि। भगत कंवर राम उन हस्ती जो नालो आहे जंहिं इंतिहा पसंदी खे शिकस्त ॾेई तारीख़ जे उन वर्कनि में पंहिंजो नालो लिखायो जंहिंमें हू हमेशह ज़िंदा रहणो आहे। इन खां सवाइ इरफान गुललुंड समेत ॿियनि बि भगत कंवर राम बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।